किबला मखदूम मिल्लत किबला पीर मोहम्मद अब्दुल गफ्फार अल मारूफ पीर मिठा सानी दामत बरकातुल आलिया सदा जरसीन दरगाह आलिया रहमतुल शरीफ सदन साहबजादगान सा गड अच्छा नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारा हैदरी, मुर्शिद हुसैन। वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा व कूनू मअस्सादिकीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिही सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला अज़्ज़ व जल्ल फ़िल क़ुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लबैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, उफ़ाज़े उज़्ज़ाम, सादाते मोहतरम, जमी जमात सगुरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, जिनके जगह मिले थी वही रहो तो जी पोयां भी ॾिसनि। दरबार शरीफ से आया हो, हिते ॿुधो सिखो ऐं हितों जेको ॿुधो सिखो ॻोठ वञी उन ते अमल कयो। ही दरबारूं, ही खानकाहूं, ही दरबार हुसैनाबाद मरकज़ आहे रूह जे पाकाई जो ऐं नेकी सिखण जो। अॼु क़िबला साईं सैयद ग़ुलाम हुसैन शाह रहमतुल्लाह अलैह जन खे
ॿ साल गुज़री विया। इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दार। अल्लाह जा वली मरंदा न आहिनि, हिकिड़े घर खां ॿिए घर जे तरफ़ मुंतकिल थींदा आहिनि। अॼु बि उन्हनि जी मज़ार मर्जे ख़लाइक आहे। अमी अचो था पिया, पंहिंजा ख़ाली झोल भरे वञूं था। दोस्तो, इहे इब्नुल वक़्त हूंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू वक़्त ते गॾु हूंदा आहिनि, वक़्त पए वरी बि भॼी वेंदा आहिनि। ॾिसंदा न कुझु थोरो मुफ़ाद परस्त माण्हू थोरे थोरे मक़सद जे लाइ करी करी मिले असां सां गॾिजी पवंदा आहिनि। भॼंदो हुआ मुर्शिद पहिरियों त अहिड़ो कजे छंडे चूंडे, अहिड़ो मुर्शिद कजे जो जेको सफ़ा ताबे शरत हुजे, जेको मदीने वारे साईं जे फरमान ते हलण वारो हुजे, जंहिंजो अक़ीदो दुरुस्त हुजे, जेको असांखे पार पुॼाए। अहिड़ो पीर न कजो मिठे पीर जी फरमाईंदा त पीर अहिड़ो जाहिल पीर, जट पीर जो मिसाल ईअं जो पाण अंधे खूह में, मुरीद बंदे खूह में, रुगो ईंदा आहिनि साल ते बाबा ॾंढ ॾियणु। पर दरबार हुसैनाबाद तां तव्हां नियापो न आयो हूंदो साईं अताला शाह बुखारी साईं जो, त तव्हां बाबा उर्स शरीफ़ था कयूं, रोकड़ ॾियो आहे न आहे न? छो जो असांखे पंहिंजनि अकाबरीन मिठे पीर सबक़ कहिड़ो ॾिनो, फी सबीलिल्लाह ख़िदमत कयो मखलूक जी ज़ाहिरी बातिनी नंगर बि ड्रब ते खाओ, शरीयत जो सबक़ बि दिलि ते ॿुधो, अमल कयो। घणा हूंदा आहिनि चाकड़ो, 5 ॾींहं हिकिड़े पीर जा मुरीद, 5 ॾींहं ॿिए पीर जा मुरीद, 5 ॾींहं चौथे पीर जा मुरीद। उहे पीर भेटाईंदा आहिनि, हिन पीर जी हीअ करामत, हिन पीर जी हीअ करामत, हिन पीर जी हीअ करामत। ईअं बि न थियणु खपे, ईअं बि न थियो फ़क़ीर। अॼु 2 साल गुज़री विया, पर तव्हां पाण मूंखे ॿुधायो शाह साहब जन खे वे, पर असां सां अॼु बि साईं गॾु आहिनि। ठीकु आहे न? जेकॾहिं नियत दिलि सची आहे, अक़ीदो सचो आहे, अख नज़र वारी आहे, मुनाफ़िक़त निफ़ाक़ दिलि में कोन्हे को, निगाह ॾिस अॼु बि उहो ई रंग पियो थो हले न। कल शाह साहब जन वेठा कुर्सी ते, सया ताला शाह वेठा, ॻाल्हि साॻी आहे तव्हां जमात जे लाइ, फ़र्क़ु आहे। इब्नुल वक़्त माण्हू जेके हूंदा न, उहे वक़्त सिर जाठा हणंदा आहिनि, ॻोल्हींदा आहिनि त किथे टाइम मिले त असीं जाठो हणी करे कुझु न कुझु माल कढी वठूं, खीसो भरे विझूं। जेको माण्हू अलाह वारनि वटि ॾोकड़ में मिलंदा आहिनि बाबा, ॾोकड़ में मिलंदो, पर तूं ॾोकड़नि जे लाइ दुआ घुरे ॾोकड़ मिलंदे। पर अल्लाह जे वलीअ वटि असुल मक़सदु इहो खणी अचे त असांजी दिलि अल्लाह जे नूर में पुरनूर थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाया कुरान पाक में, या अय्युहल्लज़ीन आमनू, ए ईमान वारो, इत्तकुल्लाह, डिजो अल्लाह का, वकूनू मअस्सादिकीन, ऐं गॾु रहो मुंहिंजनि सचनि ॿारनि। उहे सचा पाना केरु आहिनि? कि अल्लाह जा वली, जिन जी ज़िंदगी ज़ाहिर बातिन हिकु जहिड़ो, ख़ौफ़ ख़ुदा दिल में पैदा कयो, अल्लाह वारनि सां तालुक़ रखो, ही दिल तव्हांजी मुनवर बणिजी वेंदी। दोस्तो, अॼु मां मेराज जी भी आयत सगोरी तिलावत कई आहे। अल्लाह से फरमायो, सुबहान अल्लज़ी असरा बिअब्दिही
इलैलम मिनल मस्जिद हराम इलल मस्जिद अल-अक़सा अदा मोल सब तकड़ ना ने का मुझा साईं पक हाँ मुझा साईं हर शैतान जी अल्लाह से खुश करना भाई स्टेज सेक्रेटरी का जी अब्बा जी अब्बा अल्लाह से ऐलान फरमायो महबूब जो पाक आहे वह ज़ात जे शेर करायो पंहिंजे बाने खे मस्जिद हराम का मस्जिद अक्सर दोस्तों अमी आलिम सादात फुकरा अहले सुन्नत जमात सां ताल्लुक़ रखण वारो मुख़्तलिफ़ बुज़ुर्गान दीन सां छो जो अॼु ॿियनि बुज़ुर्गान दीन सां ताल्लुक़ रखण वारियूं जमातूं ॿिया दोस्त बि मौजूदु आहियो असीं अहले सुन्नत हिकु जमात आहियूं को फ़र्क़ु कोन्हे को नक्शबंदी हुजे कादरी हुजे चिश्ती हुजे सुहरवर्दी हुजे किबला शाह साहब जन पहिरियों कादरी सिलसिले में बैत बाद में किबला आलम पीर बड़ा साईं जन बैत कयो नक्शबंदी सिलसिले में किबला आलम पीर बड़ा साईं जन पहिरियों कादरी सिलसिलो पोइ नक्शबंदी सिलसिलो वरी मथे चिश्ती सिलसिलो बि वरी असांजो मथे अञा ख़ानदानी सिलसिलो सुहरवर्दी सिलसिले में गौस पाक सां निस्बत अञा खली सभु सिलसिला गॾिया पिया आहिनि जहिड़ो को आहे ई कोन जहिड़ो फसाद उते थींदो आहे फसाद उहो कराईंदो आहे जंहिंजो मक़सदु फसाद हूंदो आहे जंहिं वटि इल्मु कोन हूंदो आहे जंहिं वटि जहालत हूंदी आहे झेड़े जी फॾे जी फसाद जी ॻाल्हि उहो कंदो आहे भली मुल्लो हुजे या पीर हुजे फितने जी फसाद जी ॻाल्हि उहो कंदो जंहिं वटि इल्मु कोन हूंदो बेशक जंहिं वटि इल्मु हूंदो न उहो पंहिंजो इल्मु हक़ीक़त बयानु कंदो वो अल्लाह जी मार्फत जो सबक ॾींदो वो मदीने वारे साईं सां मोहब्बत जो दर्स ॾींदो किबला शाह साहब जन सॼी ज़िंदगी सबक इहो ॾिनो मदीने वारे साईं सां मोहब्बत जो तव्हां सुन्ननि जे मथां हुसैनी जमात पंहिंजी जाइ ते अल्हम्दुलिल्लाह पर पूरे अहले सुन्नत जमात ते शाह साहब जो वॾो एहसान आहे सुभान अल्लाह बराबर जेकॾहिं असीं अहले सुन्नत जमात जे लेवल ते जेकॾहिं असीं सोचियूं गौर फिक्र कयूं न शाह साहब जूं जेके ख़िदमतूं हुन सुन्नत जमात जे लाइ जो तव्हां फरामोश नथा करे सघो हे तव्हांखे हिते तक़वियत जेका ॾिनी न ॿाहिरि निकिरी करे सरियाम हज़ारनि लखनि जा जलसा करे सुन्ननि खे ॿियनि खे ॾेखारियो त असां सुन्नी हीअं गॾु थी ॾेखारे हीअं हीअं जलसा कंदा आहियूं हीअं सुन्नी सां गॾु थींदा आहियूं बाबा असां गफ़ारी हुसैनी जमात चैलेंज था कयूं तव्हां बि त हीअं जलसो करे ॾेखारियो न ईअं माण्हू ॿाहिरि गॾु करे ॾेखारियो न बराबर ॻाल्हि कयूं इब्नुल वक़्त जी शाह साहब जन जो मिसाल थियो ॿ टे पीर हिकिड़ा हुया उहे झाटा हणंदा पिया अथनि असांजे पासे ते कंबर शदाद कोट शिकारपुर जेक बदाद दादू लाणकाणो मां चयुमि पुट कुझु न थींदो वञी पंहिंजी ॿार गौर वञा थी बाबा हाणे साईं तारा छा कंदो असांखे साईं गुज़ारियो हाणे मुरीद फराईंदा रहियूं मां चयो बाबा मुरीद उनजो फिरंदो जो जंहिंजो रसो मज़बूत न हूंदो जंहिंजो तालुक मज़बूत न हूंदो असांजे नक्शबंदी सिलसिले जी कड़ी अहिड़ी मज़बूत आहे टुटंदी कोन बेशक तव्हां छा बि कयो तव्हां लख कोशिशूं कयो इहो कनेक्शन न टुटंदो मां चयो ॿियो को धंधो वञी कयो ॿियो को पासो वठो इहो आसरो न कयो जेको हुसैनी फ़कीर फिरी करे तुंहिंजो मुरीद थींदो गौर वञा नेर वीचारा जाठा आणी हेॾों फिरी होॾों फिरी होॾों फिरी होॾों फिरी बसि न पियो मां बाबा बसि पोइ जो हाणे तुंहिंजी मुखालफ़त कंदासीं मां जेको करिणो थो कयो न अवल तव्हां खां ढकाऊं न हाणे ॾिजूं था को मसइलो त कोन्हे को इहे केवल असां हुसैन शाह बादशाह असां इहे सभु अवल बि बखलू घणनि जी अलाए कहिड़ी मुखालफ़तूं बर्दाश्त कयूंसीं अलाए कहिड़ा दुनिया जहान जा कारोबार ॾिठासीं हाणे बि को मसइलो कोन्हे को
पर ईअं न आहे। असां वटि आहे तरीक़त, असां वटि आहे उसूल पसंदी। दुनिया जी लालच कोन्हे का। हिते जेको अचे थो न अलाह जी मार्फत जे लाइ थो अचे। हिते जेको थो अचे न उहो अलाह जे मोहबत रसूल जे प्यार जे लाइ थो अचे। अर्ज़ पियो कयमि त अल्लाह से क़ुरान पाक में इरशाद फरमा न सुभान अल्लाज़ी असरा बिअब्दिही। अल्लाह से पंहिंजे महबूब खे सैर करायो मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं। अॻिते अल्लाह से पहिरियों आसमान, ॿियो आसमान, अर्श मौला, काब कौसैन औ अदना जो मक़ाम। मां अक्सर इहो किस्सो बयानु कंदो आहियां। अॼु बि वरी दिलि चयो आहे त इहो किस्सो बयानु कयां। बार बार मां इहा ॻाल्हि चवंदो आहियां। अलाह वारनि जी ॻाल्हि, साहिब निस्बत जी ॻाल्हि चवण में को ऐब आर न हुजणु खपे ऐं न को आर आहे, बयानु करणु खपे। असांजे सिलसिले नक्शबंदी ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारा रहमतुल्लाह अलैह फ़कीर हूंदो हिकिड़ो घोटकीअ जो, पंधु वेंदो साईं ॾे। अब्दुल रहीम गुरवड़ी वारो हिकिड़े तालिबनि ते कावड़ न हुजे, फ़कीर जी रहियो राति जो न मुख़्तसिर कयां थो किसे खे। जॾहिं काॾे थो वञे रोज़ अचे थो तालिबनि जी मानी थो खाए वञे। फ़कीर ॿ टे महीने भॻो बीठो आहे। चइसे वेंदो आहे साईं मुर्शिदा लोहारी में ख्वाजा मोहम्मद ज़मान। इहे बड़ा फ़कीर कढ लॻा था, पीर वीर छा कंदा, छा आहे पीरनि वटि? हुनजो साईं न चवंदो पढ़ियल आहे पीर, कुझु ख़बर अथसि? हाओ साईं जेको मुंहिंजो पीर ॼाणे थो अहिड़ो तो वटि इल्मु कोन्हे। हा चङो सुवाल आहे तोखां पुछी वञिजांइ। सुवाल इहो आहे त अलाह साईं महबूब जे मेराज जे लाइ जेका ॾाकण ठाही पहिरें आसमान ताईं बैतुल मुक़दस खां आहे डही वई। जे आहे त उनखे दर आहे या न आहे? जेकॾहिं दर आहे त कंहिंजे लाइ खुलंदो बि या बंदि थी वियो? फ़कीर आयो मुर्शिद जो दीदार कई। मुर्शिद दा दीदार वे बाहू लखां किरोड़ा हजाऊं। सुभान अल्लाह। फ़कीर जो आयो मुर्शिद जो दीदार कई। मौली जी ॻाल्हि ई न विसरी वई। 4-5 ॾींहं हफ़्तो 10 ॾींहं रही मोटियो जेॾी महिल फ़कीर मोकिलाए ॿाहिरि हलियो। बुज़ुर्गनि नियापो कयो, फ़कीर खे मोटायो। फ़कीर खे वठी आया। फ़कीर वेठो। फ़कीर ॾे हाल अहवाल कीअं ईंदो आहे ॻोठो? चई साईं पंधु ईंदो आहे। फ़कीर घणा ॾींहं लॻंदा आहिनि? ॿुधाईंसि हेतिरा ॾींहं। किथे किथे रहंदो आहे? हिन जाइ ते, हिन जाइ ते। ॿुधाई गुरोड़ में रहंदो आहियां। अब्दुल रहीम गुरोड़ी मदरसे में। अच्छा भला पोइ मौली हिन दफ़े कुझु चई छा? हासिल त ॾाढो मौली साहिबु तपियो पियो तालिबनि ते बि। मूंखे वॾी रहण अची ॿीहर न ईंदो कर। पोइ सुवाल यादि थी मूंखां विसरी वई ॻाल्हि क़िबला। बुज़ुर्ग हुनखे किसो पको करायो, ॿुधायो त तोखां हीअं सुवाल कई हासिल क़िबला ईअं ईअं पुछी। चई हाणे वञजांइ, वञी चइजांइ हिनखे मौली साहिब खे त बाबा अलाह साईं जेको ॾाकण ठाही न उहा ॾाकण आहे। पर हारून रशीद जो किसो बुज़ुर्गनि ॿुधायो त उन दरिया दजले जे मथां पुल ठहिराई ज़ुबैदा सां निकाह जे लाइ। शादी हुनजी हुई। पोइ जॾहिं निकाह थियो पंहिंजे दुल्हन खे वठण जे लाइ वञे पियो, बगदाद जो बादशाह दरिया जे मथां पुल ठाहिराई। हाणे बि बादशाह ॾिसो था न वीचारनि जी हले ई कोन थी। अॻे बादशाह ई हुआ जो पंहिंजे कंहिं मक़सद जे लाइ दरिया जे मथां पुलियूं बि विझी छॾनि, रुगो शादी जे लाइ निकाह जे लाइ। अमीर त उहे आहे। हाणे त सुञाठ थी करे रुगो करप्शन। हो माण्हुनि खे ॾींदा, हे माण्हुनि खे खसनि था। हे पेनूं अथव, इन्हनि पेनुनि जे कढ न लॻो, कढ लॻो अलाह वारनि जी दुआ घुरायो, तव्हांजा बेड़ा पार थींदा। सुभान अल्लाह। अलाह जे घर में ईंदा कयो, अलाह वारनि सां तालुक रखो, तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। दुनियादार तव्हांखे कुझु न ॾींदो, अलाह जो वली दुआ कंदो त हर गंज थी वेंदो। दोस्तो बुज़ुर्ग चयो त पोइ हुन बादशाह जॾहिं पुल ठाही रुख़सत थी वई ज़ुबैदा, पोइ मशीर वज़ीर गॾु थिया। चई साईं पुल ठाहियूं? बादशाह चयो छो? चई तव्हांजो निकाह थी वियो, बीबी साहिब घर पहुची वई मलका। हाणे पुल जी ज़रूरत हिकिड़ी ठाहे छॾियो। चई वड़ा चंडायो, ख़र्चु मुंहिंजो थियो, पुल मां ठाराई,
तव्हांखे चुपेट में सूर पियो आहे जी। हाणे पुल जो हिन महिल स्टेटस छा आहे चई बंदि पई आहे जी बाबा हिन पुल खे खोले छॾियो त हाणे ग़रीब माण्हू आर पार वञनि। आम माण्हू जे लाइ बादशाह पहिरियों पाण लंघियो पोइ आम माण्हू जे लाइ हुनखे खोले छॾियईं। बुज़ुर्ग फरमायो त अलाह महबूब जे मेराज जे लाइ ॾाकण ठाही उनखे दरब हईं। पोइ जॾहिं मुस्तफ़ा करीम मेराज करे मोटी आयो हाणे ॿियनि बुज़ुर्गनि जी वलियनि जी कंहिंजी मूंखे ख़बर कोन्हे का पर मूं गुनाहगार ज़मान जे लाइ उहो दरवाज़ो सुबुह जो बि खुलंदो आहे शाम जो बि खुलंदो आहे। सुभान अल्लाह। दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे इल्मु जेको आहे न ही फैज़ जेको आहे ॾियण सां वधंदो आहे खुटंदो कोन्हे को। ईअं थोरी आहे त मां 10 माण्हुनि खे भई त कयां 11 माण्हुनि जे लाइ फैज़ न बचंदो न न वधंदो वेंदो अञा वधंदो। उहे 10 माण्हू अगरि 10 खे अञा भई त कंदा ऐं खे पहुचाईंदा ॻाल्हि त अञा वधंदो सिलसिलो। जेकॾहिं उनखे ख़िलाफ़त जी इजाज़त हुजे मिसाल थो ॾियां अञा जेकॾहिं अञा उहे अञा वधीक थिए कमु इहो सिलसिलो वधंदो वेंदो। इहो इल्मु फैज़ वधंदो वेंदो खुटंदो कोन। उहा ॾाकण जेका आहे न अलाह सां मिलाइण वारी अलाह जो दीदार करण वारी अलाह जा वली त कनि था पिया पर अलाह जे वलीअनि जेको फैज़ ॾिनो न उहो फैज़ खुटण वारो कोन्हे को। मतां को चवे त शाह साहब जन खां बाद उहो फैज़ ख़तम थी वियो। अॼु बि फैज़ आहे उन्हनि जी आल में उन्हनि जी औलाद में पर निस्बत जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हांजी निस्बत सची आहे जेकॾहिं तव्हांजो तालुक़ सचो आहे जेकॾहिं तव्हांजो ख़ुलूस सचो आहे त अॼु बि उहो फ़ाइदो उहा लज़त उहो रंग उहा मोहबत तोखे हिते मिलंदी जेका शाह साहब जी ज़िंदगी में तव्हांखे मिलंदी। दोस्तो तरीक़त खे सम्झण जी ज़रूरत आहे। पीर भाई सां मिले न मुर्शिद सां नथो मिली सघे पर यार फ़क़ीर सां मिले न ईअं हिक ॿिए सां मिले ॼण मुर्शिद सां थो मिले। एतिरो उनखे फैज़ मिलंदो जेतिरो उनखे मुर्शिद खां फैज़ थो मिले। एतिरो फैज़ मिलंदो बाक़ी तूं चए त फ़क़ीर जे पटके में हिक ॿिए जा हथ हुजनि न तोखे मिलंदो न हुनखे कुझु मिलंदो ॿई हिक ॿिए खे कंदो ॾाढो। महिरबानी करे ईअं न कंदा हिक ॿिए सां प्यार मोहबत कंदो न। किबला आलम पीर बुढ़ा साईं जन नसीहत कंदा असांजो सिलसिलो लक्ष्यबंदी न शाह साहब जन त इहा ई नसीहत कंदा न साॻी जेको मुर्शिदनि खां फैज़ मिलियो साईं फज़ल कुरैशी रहमतुल्लाह अलैह खां पीर बुढ़ा साईं खां शाह साहब जन कहिड़ो सबक़ बाबा दिलि ते तवजो कयो दिलि थी करे अलाह 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 दस्त बकार दिलि बयार ठीकु आहे। नमाज़ जी पाबंदी शरीयत जी पाबंदी सुन्नत मुस्तफ़ा जी पाबंदी। ॿियो कूड़ ॻाल्हाइण खां परहेज़ कूड़ न ॻाल्हायो हिन ते अमल कयूं था नथा कयूं गौर करण जी ज़रूरत आहे। हसद साड़ बोतान बाज़ी न कंहिंजी गिला न कयूं। डॉक्टर जॾहिं दवा ॾींदो आहे न चवंदो आहे बाबा खटी शइ न खाइजांइ। हीउ जेको फैज़ आहे न हीउ जेका असांजे नक्शबंदीअ जो सबक़ आहे न उन में मना छा खां था कयूं असीं नक्शबंदी असीं गफ़ारी जमात कूड़ ॻाल्हाइण खां हसद साड़ खां झगड़े खां बुग़्ज़ खां गिला खां। हाणे हर हिकु फ़क़ीर पंहिंजो इंतिसाब करे त मां गिला कयां थो या नथो कयां। जे गिला थो करे तॾहिं बि दिलि तुंहिंजे में फैज़ न ईंदो तुंहिंजी मार्फत वारो सबक़ जेको आहे उहो ॾरो थींदो वेंदो। कूड़ ॻाल्हाईंदे तॾहिं बि दवा असर न कंदी। वरी जेकॾहिं कंहिंसां बुग़्ज़ रखंदे
ऐं ख़ासि करे जेकॾहिं पीर भाई सां बुग़्ज़ रखंदो न त वधीक नुक़सानु थींदो। हिन जे करे फ़क़ीरो पंहिंजो पाण में मोहबत पैदा कयो, पंहिंजो पाण में उल्फत पैदा कयो, पंहिंजो पाण में ख़ुलूस पैदा कयो, हिक ॿिए सां मिलो, बाअदब थी मिलो। तोखे बि पटको, हुनखे बि पटको, तोखे बि ॾाढ़ी, हुनखे बि ॾाढ़ी, तूं बि हुसैनी फ़क़ीर, हो बि हुसैनी फ़क़ीर। वो नफ़रत छाजी, बुग़्ज़ छाजो, हसद छाजो, झेड़ो छाजो। ऐं घणा वरी माण्हू ईंदा आहिनि दरगाह ते, चवंदा असांजी जॻह नील आहे न, हे थोरी टेड़ी थी वई आहे, हे जॻह टांकी जी छत आहे न, इहा गैर शरई आहे। ही साईं जेको लकड़ो लॻल आहे, लकड़ो हीअं न हीअं हुजे हा। अचे थो मुर्शिद जे दरवाज़े ते, वरी ऐब तलाश थो करे ऐं तवक्को थो करे त मूंखे फैज़ मिले, मूंसां मुर्शिद राज़ी हुजे। अरे तूं मुर्शिद जी मस्जिद मां ऐब कढियो, तूं मुर्शिद जे लंगर खाने मां ऐब कढियो, तूं मुर्शिद जे बचन मां ऐब कढे, तोखे फैज़ मिलंदो? तोखे पंहिंजा बचा प्यारा, तोखे पंहिंजा भाइर प्यारा, तोखे पंहिंजा दोस्त प्यारा। छा साहब खे पंहिंजा बचा प्यारा कोन्हनि, उनखे पंहिंजा दोस्त प्यारा कोन्हनि, उनखे पंहिंजा अज़ीज़ प्यारा कोन्हनि। तूं जॾहिं शादी जी तारीख़ ॿुधंदो आहे, चवंदो आहे चाचो बि राज़ी कयां, मामो बि राज़ी कयां, नानो बि राज़ी कयां, सोट बि राज़ी कयां, मारोट बि राज़ी कयां, पुफाट बि राज़ी कयां। को हिकिड़ो ख़ानदान में कावड़ियल हूंदो त शादी जी तारीख़ तव्हांजी न ॿधबी आहे। ख़ासि करे सिंधियुनि में मर्ज़ इहो आहे न बाबा, हूअं सॼो साल ठहियल, पर जंहिंजी शादी हूंदी न, बस तोड़े फिरण साहिबु ठहियल रहियल आहे, इन जे करे बाबा असां न खाईंदासीं। वरी पोइ मेड़ मिलतूं हलंदियूं जेसिताईं उहो राज़ी न थिए, तारीख़ न ॿधबी। अड़े तव्हांखे पंहिंजा मिट एतिरा अज़ीज़ आहिनि, जंहिं बुज़ुर्ग हस्ती ते तव्हां अचो था, उन बुज़ुर्ग खे, उन शख़्सियत खे पंहिंजा बचा अज़ीज़ कोन्हनि के, उनखे पंहिंजा अक़रबा अज़ीज़ कोन्हनि के। ऐं वरी तूं अची करे अचो था फैज़ जे नियत सां अचो, इन नियत सां अचो असांखे दरो दीवार खां फैज़ मिलंदो, असांखे हिते हर हिक पते खां फैज़ मिलंदो, इन अक़ीदे सां ईंदो, इन निस्बत सां ईंदो। ऐं दोस्तो, तरीक़े जो पहिरियों सबक़ इहो आहे, मूतू क़बल अन तमूतू। मुर्शिद जे अॾो वियो न, ईअं वियो ॼण मरण खां अॻे तव्हां मरी विया। पंहिंजी जान खे, पंहिंजी हक़ीक़त खे ख़तम करे, दोज़ानो थी करे, बाअदब थी करे वियो। अॼु जेको मां तव्हांखे सबक़ थो ॾियां न, तव्हां हिन सबक़ ते अमल करे ॾिसो। जेकॾहिं तव्हां मां को दोस्त नाक़िस आहे न, मां इहे जेके अर्ज़ु कया आहिनि, मुंहिंजी नसीहत ते अमल कयो, पोइ ॾिसो तव्हांजी उहो नुक्स ख़तम थी करे तव्हां कामिल बणिजो था, नथा बणिजो। हिन आजिज़ नाचीज़ जे अर्ज़ ते अगरि तव्हीं गौर ऐं फ़िक्र थोरो कंदो, त इनशा अल्लाह तव्हां कमाल ते पहुची वेंदो। पर शर्त इहो आहे, निस्बत तालुक पंहिंजे पीर सां पको हुजे, उनजी औलाद सां, उनजे बचन सां पको हुजे। नबी साईं जन फरमायो न, मां इन ईमान जे बदिले में तव्हां खां ॿियो कुझु नथो घुरां, सवाइ इन जे मुंहिंजी आल सां, मुंहिंजनि बचन सां मोहबत कजो। हीउ सिलसिलो जेको आहे न, नबवी सिलसिलो आहे। हीउ सिलसिलो जेको आहे न, मदीने वारे साईं तां पहुचाइण वारो सिलसिलो आहे। हीउ फैज़ मदीने वारे साईं खां ईंदो थो अचे हेठि। पोइ जेकॾहिं मदीने वारे साईं चवे थो त इन जो एवज़ इहो आहे त मुंहिंजी आल सां प्यारु कयो, त पोइ वरी बुज़ुर्गनि खे पंहिंजा बचा कोड़ाइनि था, उहे बि मदीने वारे साईं जी सुनत अमल करण वारा। मदीने वारे साईं खे बचा प्यारा, वरी असां जो अलाह वारा, मदीने वारे साईं जी सुनत ते हलण वारा, उनजे तरीक़े ते हलण वारा, उनखे पंहिंजा बचा कोड़ाइनि, उनखे वरी ॿिया प्यारा। थोरो गौर फ़िक्र कयो, थोरो सम्झो, थोरो सोचो। तरीक़े ते फ़क़ीर सिखड़ी अथव न, त चङी तरह सिखो, ॾिसो, गौर फ़िक्र कयो। ऐं तव्हां आम माण्हुनि खे बि ज़रूरत आहे त सिखो कुझु, तव्हां पाण बि गौर फ़िक्र कयो।
पढ़ो इल्म हासिल कयो छो बिना इल्म जे अल्लाह जी सुञाण मुमकिन कोन्हे का थोरो घणो इल्म हूंदो न तव्हांखे क़दुरु पवंदो त दरगाह ते अचण जो असांखे फ़ाइदो कोन थो मिले दोस्तो घणो तव्हांजो टाइम वठी वियो आहियां अल्लाह साईं तव्हांखे शाद आबाद कंदो दुआ है अल्लाह साईं किबला साईं अतौला शाह साहब जन खे कामिल सिहत अता फरमाए उनजे साहिबज़ादगान खे बि कामिल सिहत अता फरमाए इन दरबार खे अल्लाह साईं शाद आबाद रखे अल्लाह साईं इहो फैज़ान किबला शाह साहब जन जो जारी सारी आहे ऐं जारी सारी रहंदो दोस्तो हरगिज़ न मीर अदा के दिल जिंदा शुद्ध इश्क सबदस्त बर जरीद आलम दवाम ही जायूं जेके न हिकु साल ॿ साल 10 20 साल जे अंदरि न आहिनि जेसि ताईं दुनिया आहे न हिते फैज़ पियो हलंदो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन दोस्तो सभिनी खे शाद आबाद रखियलु या इलाही जो करम या इलाही तुला से सेहत कामना नसीब फरमा या इलाही दरबार शरीफ से ताल्लुक़ कायम दाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतक या रहमान रहीमीन दोस्तों